आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं तो ज़िले शिकारपुर के तालके गड़ियासीन जी सब खां वॾी यूसी ड्रखण ख़ानदान में हलंदड़ ज़मीनी तकरार ख़त्म न थी सघियो आहे। ॿुधायो पियो वञे तो मरहूम नादर ख़ान ड्रखण की वफ़ात खां पोइ उन जी मीरास मां हिस्से की हक़दारी जो मुतालबो कंदे साणस के ख़ानदान की एक औरत ऐं अब्बास ड्रखण पारां मिल्कियत घुरण जो मुतालबो कयो वियो। त ॿिए पासे वरी उहे ख़बरूं पिण मंज़र ते अची वियूं आहिनि त हिकु धुर पंहिंजे हिस्से मां कुझु एकड़ ज़मीन ग़ुलाम अकबर सांगुरू ऐं ॿियनि खे खपाए ॾिनी आहे, जंहिं ॻाल्हि ते धुरनि में तकरार तेज़ थी वियो आहे ऐं धुरनि पारां हिक ॿिए ते मुख़्तलिफ़ केस पिण दाख़िल कया विया आहिनि ऐं कुझु केस कोर्ट सॻोरीअ में पिण ज़ेरे समाअत आहिनि। होॾां ॿ ॾींहं अॻु अकबर सांगुरू ऐं हसन ख़ान ड्रखण जे धुरनि विच में हाज़ुरीअ दौरान कोर्ट में मोहमारी थी, जंहिंखां पोइ तेशम ईंदे अकबर सांगुरू जी धुर हसन ख़ान ड्रखण जे ज़मीन ते पोखियल लखें रुपयनि जो सारियालो ॿिज तलफ़ कराए छॾियो ऐं ड्रखण शहर तोड़े ज़मीन ते लाशारी ऐं थईं बिरादरीअ सां तालुक़ु रखंदड़ हसन ख़ान ड्रखण जे कुड़मियुनि सां छेड़ो थियो, जंहिंमें 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया। नाज़रीन, अचो तो मामले की असुल हक़ीक़त छा आहे। झेड़े में ज़ख़्मी थींदड़ हारिन आलम ख़ान चांडियो, परवेज़ चांडियो आलम ख़ान जो लाशारी असां मौजूद आहे। पहिरियों उन खां हलवाल वठंदासीं। भाऊ, कल्ह जो ड्रखणनि में इहो झेड़ो थी पियो त इहो छा मसलो हो? मसलो इहो त ट्रैक्टर परियों कायूं आया पे जेके भी बिजा गरीब हारिन जा सब केर माना ट्रैक्टर कायूं आया? अकबर सांगुरू हुयो, उनजा भाटिया भाणे जा आया, काफ़ी माना ॿिया उमराणी भी हुया। असांखे ख़बर न नालनि जी उमराणी कहिड़ा हुया, पर उमराणी भी हुया। असांजे घरनि जूं अॻियां हुयूं, असांजी रोज़िया ग़रीबनि जी तव्हां इहा ध्यानु न कयो त बि हो न मुड़िया, ज़ोरी धक बि आहियूं, नियाणियूं क़ुर शरीफ़ खणी आहियूं, उन्हनि खे बि धक आहियूं, कंहिंजी बांह भॼी पई आहे, कंहिंजो कीअं थियो आहे। मुंहिंजो भाउ आहे, उहो वेठो आहे धकी आहे, उनखे धक लॻायो, मूंखे लॻायो, मां त छॾायां पोइ आख़िर ताईं मुंहिंजो जहिड़ो न थिए भली ॻाल्हि न आहे त बि छॾाए माण्हू पंहिंजा पोइ मोटाए छॾियूं, पोइ अची असांखे धक आहियूं। इहो भाऊ तव्हां असांखे ॿुधायो त आख़िर अकबर सांगुरू जी कहिड़ी तव्हां सां दुश्मनी आहे जो हू अची करे तव्हांजो ॿिज बहिलायो आहे? भाऊ, असां सां दुश्मनी का बि न अथसि। बाक़ी हाणे असां कुड़मी ऐं अकबर सांगुरू जो पंहिंजो मसइलो आहे ज़मीननि ते वॾेरनि सां, पोइ छाजो बि अथसि। वधीक इन्हनि असां सां ॾाढो कयो आहे। असांजे ॻोठ ते अची ट्रैक्टर काए ॿिज लताड़िया अथऊं ऐं उन खां बाद में असांजे नंगनि खे, असांजे माण्हुनि खे इन्हनि धकाया आहिनि, असां सां नाजाइज़ी कई अथऊं। हसन ख़ान ड्रखण उन जी दे आहे। पोइ वॾेरा माण्हू उन ख़बर ई नथी पए, को कंहिंजी ते कब्ज़ो करे थो, को कंहिंजी ते कब्ज़ो करे थो, पर आहे त नाजाइज़ी। पाड़े में जेको सांगुरू आहे नाजाइज़ी थो करे माण्हुनि। 250 जरेब ज़मीन आहे, उन्हनि जो ॿिज आहे। हे असांखे ॿिज जेका थैली आहे 5000 हिकिड़ी थैली पवंदी आहे, उन में 2 किला ॿिज हूंदो आहे। सिर्फ़ु 2 किला ॿिज 5000 आहे। हाणे 30-40 जो हिकु कुड़मी जो ॿिज आहे। असां शानवल ड्रखण हसन ख़ान जा कुड़मी आहियूं। असां सां हिन नाजाइज़ी कया, ॿिज ड्राहे, माना 250 जरेब जो ॿिज ड्राहियो अथसि। असां विया आहियूं, नंग क़ुर खणिया, उन्हनि खे धक, असां 7-8 मुड़ुस फटी असांजा कया। इंसाफ़ हुकूमत करे न, बनी बि ड्रखण जी 7 पीढ़ियों खां सांगुरू जो नालो निशान न आहे। हे पथारिया जेके हलनि था पैसे ते, हे दलाल आहिनि जेको हे ज़ुल्म कयो अथनि असां सां। इंसाफ़ हुकूमत करे सरज़मीन ते 300 जरेब जो ॿिज कलर ज़ालिमनि ज़ुल्म कया। तंहिंखां पोइ असांजे नंगनि खे धक, कंहिंजी बांह भॼी पई आहे, कंहिंजी नंग भॼी पई आहे। इंसाफ़ छो वञे, ख़ुदा करण इंसाफ़ छो वञे। त भाऊ, माना तव्हां इहो असांखे ॿुधायो त जेको कल्ह वाक़ियो थियो, धक वग़ैरह लॻा, त पोइ उन में जेको तव्हां कोई केस वग़ैरह दाख़िल कयो आहे या तव्हां अॻिते हली करे छा माना हुनजो करणु चाहियो था? साईं, अञा असांजो केस जेको आहे दाख़िल न थियो आहे। असां चऊं था त केस दाख़िल थिए, अॻिते हली असांजी जेका बि हुकूमत आहे असांजी तावन करे, हर शइ करे, इंसाफ़ करे। हिन महिल ताईं असां सां को इंसाफ़ न थियो आहे। सूबेदार हिन महिल ताईं असांजे न लड़ी आया, न माण्हू ॿधा अथई। फ़रियादी उन में केरु आहे? फ़रियादी जेके अञा धकी। भाऊ, माना जेको आहे त आख़िर जॾहिं धक लॻा ने एतिरी नाजाइज़ी थी आहे त उन में केस तव्हां दाख़िली जेकॾहिं न कराईंदव त पुलिस आख़िर कार्रवाई कीअं कंदी? सही आहे। असांजे आया कल्ह, असांजे हमराहनि खे धक लॻल हुया इलाही। तंहिंखां बाद में असांखे हितां लेटर ॾिनऊं, थाणे ताऊं त तव्हां शुक्रा खणी लाड़ खणी वञो।
जॾहिं असां होॾे वेंदा त असांखे होॾो नालो जो सर्टिफिकेट मिलंदो, धकनि जो उन खां बाद में थींदी FR। बाक़ी NC जे लाइ असांखे उन्होंने चयो, असां NC न कटाई आहे। घणो जेको आहे पकी FIR बाद में थींदी आहे। हाल फ़िलहाल केस त दाख़िल हुजे, तव्हां नाला त नॉमिनेट त कयो। उहो हाणे वधीक मालिको वॾेरो आहे, जंहिं ते बि करे असां उन्हनि जा कुणी। अच्छा, हीअ जेको आहे त चाचा तव्हां इहो ॿुधायो त जेको एॾो सारो ॿिज जो नुक़सानु थियो आहे, त इहो तव्हांखे माना जेको चओ था 80-90 हज़ार जो लख ताईं नुक़सानु थियो आहे। ऐं हाणे जेकॾहिं तव्हां इहो ॿिज जेकॾहिं हिक कुड़मीअ जो, त हिते घणा कुड़मी आहिनि? घणा आहिनि बाबा? तक़रीबन 25-30 कुड़मी। अच्छा, जेकॾहिं 25-30 कुड़मी आयो त माना फी कुड़मीअ जो एतिरनि माना लख रुपए जो नुक़सानु थियल आहे। 40-50 अच्छा, त माना जेकॾहिं इन जो अंदाज़ो हणूं त इहो 15 लख रुपया माना आराम सां थी वञे थो। आराम सां। त इहो जेको नुक़सानु आहे इहो तव्हांखे आया ज़मीनदार जेको आहे तव्हांजो उहो तव्हांखे बख़्श कंदो, भरे ॾींदो, या तव्हां उन खां? साईं उहो जॾहिं साईं टेम थींदो पोइ उन जी मर्ज़ी आहे। असां त नाजाइज़ करे ॿिज ज़ुल्म हुन कयो आहे जो उहो भरे ॾींदो त बिस्मिल्लाह, न त पोइ असां ग़रीब आबादी थींदी त ॾींदासीं, न थींदी त काॾो ॾींदासीं ग़रीब। साहब अब्दुल रहीम उन जे असांजी घटि में माना 250 जिरेब आहे बनी, जिन ते हिननि जो जहिड़ो आहे बेगुनाह 7 पीढ़ियुनि खां वठी तव्हां ज़िलनि खां पुछो जो कंहिंजो को जिरेब कुड़मी आहे त बि गुनाहियूं, ॻोठ बि टियूं, जंहिंसां नाजाइज़ी करे बेगुनाह असांजे ॿार खणी क़ुर, उन्हनि खे धक, असांजे हिननि खे धक, बेगुनाह कांड करे 20-25 मुड़ुस आहे पर फेरिंग जुदा पिया कनि। ख़ुदा करणु ख़ुदा खे हक़ु आहे, हो फेरिंग पिया कनि। हिननि खे असां चवंदा बसि बसि ॾे थींदी, क़ुर वारनि खे बि धक, कंहिंजी ॿाह भले पुलिस पताल निकिरनि हाज़ुर, असां कंदासीं FIR छो न कंदासीं, हक़ ते हो असां। अच्छा भाऊ, तव्हां इहो असांखे थोरो ॿुधायो त जेका ज़मीन ते फॾो आहे, माना देहत में त कई एकड़ आहिनि न, हिननि जो जेको तकरार आहे त उहो त चंद एकड़नि ते आहे, सॼी देह ते त न आहे न। त उन में माना इहो जेका तव्हां ज़मीन कयो था कुड़मत ते, उहा बि तकरारी आहे छा? उहो वरी विच ते अॻ में सॼी ज़मीननि ते हूअं त पंहिंजो भेण बिरा जो पंहिंजो मसइलो आहे। हाणे जेको विच ते विरहायूं, कोर्टनि जा मसइला आहिनि, SP उन्हनि खे चयो जेकी हिननि जेके अकबर सांगरू के हिसे में ज़मीन ॾिनऊं, उहा ज़मीन गिराबाद थी रंडियूं, उहो हिन महिल बि गिराबाद पई आहे। बाक़ी जेकी आबादी में ॾिनऊं, हे उन ते मसइलो थियो आहे। ॿिज आबादी में कंहिंखे माना ॾिनियूं? उहा हसन खान खे। ॿुधो, पहिरियां सवाल सम्झो त जेको मिसाल आहे जंहिं ते तकरार हले थो, त उहा आया इहा ई ज़मीन आहे जेका तव्हां कुड़मत ते कयो था, या उन में को टुकुर गबो आहे त या नाहे? अगर नाहे त पोइ आख़िर तव्हांजा ॿिज हुन छो बेलाया, तव्हां हुननि जो कहिड़ो ॾोह कयो? पहिरियों इहो ॿुधायो त तव्हांजी ज़मीन माना तकरारी का अहिड़ी आहे छा जंहिंमें अकबर सांगरू बि कोई दावा करे थो त हीअ टुकुर मुंहिंजो आहे ऐं तव्हां कुड़मत ते? जी साईं, उहा दावा जेका कई अथई नी, त उहा अलॻि पई आहे, उहा गैराबाद पई आहे। जी, हीअ जेका आबाद आहे नी, हीअ कोर्ट में हर शइ SP पाण ख़ुदि हुकुम ॾिनो त हीअ जेका ज़मीन आहे हिन खां वठी हेॾे जेका आहे उहा तव्हां हर न कयो, SP जो हुकुम। ॿियो ईसानी मुज़फ़र ख़ान ईसानी, उहो विच में हुयो, उन जे मुताबिक़ उहा ज़मीन रहाई अथऊं। अच्छा, उहा माना गैराबाद पई आहे, उन में तव्हांजो कोई दाव दख़ल न आहे। त जॾहिं उन में तव्हांजो को दाव दख़ल न आहे, तव्हां माना जेका ज़मीन कयो था उहा क्लियरली माना अकबर सांगरू बि सम्झे थो त उहा हुननि जी आहे, त पोइ आख़िर छो माना तव्हां विड़ियो ऐं हे जेको आहे साईं उहो हिकिड़ो ॾाढ कयूं छा हो त कल्ह हिननि जी हाज़िरी हुई उते गड़ियासीं कोर्ट में, उते थोड़ी मुंहमारी थोड़ी थी, उन जे करे उतां आया, उतां कोर्ट हिननि खे ॾिनो, वॾेरनि खे, वॾेरे मोहम्मद हसन खान खे ॾिनो कोर्ट, बाबा जी ज़मीन तव्हां कयो वञी। त उन खे उन जी कावड़ लॻी, अची जेके ॿिज जेके भेलायई ॾाढ करे अची हथियार खणी उहे असांजा ॿिज जेके भेलाए वियो। ठीकु आहे साईं, तव्हां इहो ॿुधायो त माना हाणे जेको एॾो सारो नुक़सानु थियो आहे तव्हांजो, त हाणे तव्हांजी छा अपील आहे? माना जेको आहे त तव्हांखे इहो नुक़सानु अकबर सांगरू भरे ॾे या छा? माना तव्हांजी ग़रीबनि खे केरु थो अॼु भरे ॾे? भरे छो न ॾींदो? हुन नुक़सानु कयो आहे बेवाजिबी तव्हांजो, त तव्हां मुतालबो कंदव त ज़ाहिर ॻाल्हि आहे। माना साईं असांजो मुताबिलो कुझु बि न आहे, असांजो मुताबिलो इहो ई आहे जॾहिं थियो त हर शइ थींदो, बाक़ी हाली मुताबिलो कुझु बि न आहे। उहो असांखे जेको आहे साहब पाणी उहो हर शइ कंदो। त इन मामले में इन हवाले सां कोई कमारिया सरदारनि जे तरफ़ां तव्हां सां को राब्तो कोई थियो आहे तव्हांजे कंहिं?
न कंहिंसां बि जी साईं कंहिंसां बि न थियो। हा बाबा असां वियासीं हेठि असां चयोसीं असांजो ॿिज न ड्राहियो पर असां खाॾियुनि ते बि हथ हयांसीं क़ुर अथव ॿिज न ड्राहियो असांखे बसि धिका ॾींदा असां चयोसीं असां मिसकिन आहियूं नंढड़ा बच्चा आहिनि असांजा असां रोज़गार वारा आहियूं। गाॾी में हुयो उन्हनि पंहिंजा फेरिंग शुरू कया उमराणी हुयो ॿियो सलीम ढक असांखे उन हयां अछा कपिड़ा उन असांखे कुटियो बाबा सांगरू आहे अकबर सांगरू जो भाउ ॿियो भाणे जो ॿियनि खे बि लटाए बसि ॾंडा आई धक ई धक हीअं असां जीअं इहो कयूं हे पुठी हे कुल असांखे धक आहिनि बाबा जी। थिया आहिनि अवल ॿिज होॾो ड्राहिया वरी हिन ॿिजनि ते आया असां वियासीं मायूं असांजूं क़ुर खणी आहिनि अवल मायुनि सां बि विड़िया असां सां बि विड़िया असां विड़ूं कोन पिया असां सां ज़ुल्म कयो अथऊं। अकबर सांगरू सलीम उन जा भाणे जा ॿ हुया ॿ भाटिया हुआसीं टे पोइ इहे परियां पाण लथो मथां बस्ट हलाईंदो हुयो गोलियुनि जा इहे गोलियूं हणंदो आयो पोइ हिननि छोकिरनि मंठार उमराणी बि हुयो ऐं ॿ टे ॿिया बि हुयसि उहे असांखे सुञाणण में न आया 25-30 माण्हू आहे असां हुआसीं 2-3 माण्हू जिन्हनि खे धक लॻा असांखे पोइ असांजो राज निकितो पोइ जेसि ढेड़ो बि ठरी वियो पुलिस बि पती पुलिस बि रोड ते बीह रही औरते न आई पोइ असांजा वॾेरनि माण्हुनि मोकिलिया असांखे हितां घर खणी आया घरनि मां पोइ असांखे होॾे खणी विया असां सां सांगरूअ ज़ुल्म कयो आहे। नाज़रीन मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।